अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु को असांजो टॉपिक आहे त कंहिंजो अगरि 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे थो त उन 1 करोड़ रुपए खे कीअं इस्तेमालु कंदो, किथे इस्तेमालु कंदो। अॼु इहे सुवाल खणी आवाम आॾो असां निकिता आहियूं ऐं आवाम जे वाता ॿुधंदासीं त हुन 1 करोड़ रुपए खे हीअ आवाम कीअं इस्तेमालु कंदी। वालेकुम सलाम। उस्ताद तकलीफ़ जे लाइ माज़रत, तव्हांखे कम खां सीड़ायूं था। तव्हां खां हिकिड़ो पंहिंजो सवाल आहे त तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपए जी लॉटरी निकिरे त उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदो। सभ खां पहिरियों त असां शुक्र जा नफ़ल पढ़ंदासीं त असांजो 1 करोड़ रुपया निकितो आहे ऐं उन खां पोइ असां सभिनी दोस्तनि खे तफ़री कराईंदासीं, माना जेके असांजा दोस्त घर सुता पिया आहिनि ऐं उन खां पोइ असां बिरयानियूं कराए दोस्त जेके जंहिं ज़िंदगी में बिरयानी न खाधी आहे, चिकन ऐं मटन, अच्छा, असां असां सभिनी दोस्तनि खे खाराईंदासीं। ऐं हिकिड़ी देग असां हिते पंहिंजे दुकान ते बि खणी ईंदासीं, तव्हां जहिड़े दोस्तनि खे खाराईंदासीं, हिननि ग्राहकनि खे खाराईंदासीं त जीअं दोस्त यार असांखे दुआ कनि। बाक़ी जेके पैसा असां बचिया पोइ जेके बि दोस्त साफ़ ई आहिनि, छो जो साफ़ आहिनि, जे खीसे में सदाईं बिल हूंदा आहिनि बिजली जा, असां उन्हनि सभिनी खे विराईंदासीं। महिरबानी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। हवा ने थोरो फेराए। साईं तव्हांजो नालो? सरफराज अली। भाउ सरफराज, मुंहिंजो तव्हां खां सवालु आहे हिकिड़ो त तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपयो लॉटरी निकिरे त उन 1 करोड़ रुपयो तव्हां छा कंदा? सर सभ खां पहिरियों त मां चरियो थी या अल्लाह ख़ैर, इन ख़ुशी में त मुंहिंजो 1 करोड़ निकितो आहे। अच्छा, ठीकु आहे। ऐं उन खां बाद मां उहो 1 करोड़ रुपयो जो पंहिंजो इलाजु कराईंदो अस्पताल में, कंहिं न कंहिं सुठी अस्पताल में। दोस्तो अजीबो ग़रीब जवाबु त माना 1 करोड़ रुपयो इनाम निकिरंदो, वरी उहो ई वरी डॉक्टर खे माना ज़ीरो, साॻी पोज़ीशन ते। महिरबानी अदा। साईं तव्हांजो नालो? इरशाद सुमरो। साईं इरशाद सुमरो, तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे त उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदा? 1 करोड़ जेकॾहिं मुंहिंजो इनाम निकितो त मां सभ खां पहिरियों पंहिंजी जॻह वठंदुमि। पंहिंजी जॻह हींअर किराए ते था रहो छा? हा, हींअर किराए ते आहियां। अच्छा, 1 करोड़ वॾो आहे, इलाही पैसा बची पवंदा। कारोबार बि कंदुमि, पंहिंजो बचनि जो मुस्तक़बिल सेट कंदुमि मां पंहिंजो उन 1 करोड़ रुपए में। हा, इंशाल्लाह सुठो जान ठही वेंदो मुंहिंजो। सही आहे, ज़बरदस्त, महिरबानी। साईं जॻह बि वठंदो ऐं पंहिंजो कारोबार बि कंदो। महिरबानी प्यारा। वालेकुम सलाम। अच्छा, तव्हांजो नालो? मुश्ताक अहमद। मुश्ताक अहमद। चाहे मुश्ताक अहमद, तव्हांजो 1 करोड़ रुपयो तव्हां अगरि इनाम निकिरे उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदा? मूंखे कहिड़ी ख़बर, मां हिकिड़ो होशियारु आहियां। चाचे खे ख़बर ई न आहे 1 करोड़ इनाम मिले, ख़बर ई न आहे कीअं इस्तेमालु कजे। पंहिंजो कारोबार कंदुमि। अच्छा, पियो आहे। सही सही, पंहिंजो कारोबार। करोड़ त इलाही आहे, पैसा त अञा बचंदा। बचंदा पोइ बि उहे वरी ॿिए कंहिं कम में लॻाईंदुमि जंहिंमें माना ग़रीबनि जी मदद थिए। वाह साईं वाह, यानी 1 करोड़ रुपए मां साईं जन पंहिंजो कारोबार कंदा। सुठी सोच आहे साईं। ऐं पंहिंजे कारोबार ईअं महांगाई दौर में माण्हू पंहिंजो कारोबार करे त बहितर आहे। महिरबानी प्यारा। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो? नालो गुलाम शबीर। साईं गुलाम शबीर, तव्हांजो 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे ऐं कैश पैसा मिलनि त उन 1 करोड़ रुपए खे कीअं इस्तेमालु कंदो? पोइ साईं हुनखे असां जल्दी करे छॾींदासीं, कीअं जल्दी? इहे कारोबार में लॻाईंदासीं, असां कारोबार कंदासीं। वाह वाह। ऐं हींअर बि तव्हां वटि कारोबार मौजूदु आहे? वाह वाह। असां वटि कारोबार आहे, पर उहो कारोबार न आहे। सही आहे। ऐं उन 1 करोड़ रुपए में कहिड़ो तव्हां कारोबार कंदो? साईं असां इहो ई कारोबार कंदासीं, माना हेॾां जो हेॾे अंबो थियो, फ्रूट थियो, माना जेकी चीज़ थी, माना जेका असां उहा इस्तेमालु कंदासीं। माना हींअर तव्हां रेजकी था खपायो, बाद में ॿधो खपाईंदा? ॿधो खपाईंदासीं। साईं वाह वाह। साईं 1 करोड़ मिलंदो ऐं साईं जन जेको आहे सो कारोबार में इन्वेस्ट कंदा ऐं पंहिंजे कारोबार खे जेको हींअर नंढो आहे उनखे वॾो कंदा। महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्यारा, तव्हांजो नालो? आरिफ अली। साईं आरिफ अली, तव्हां खां हिकिड़ो सवालु आहे। तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे त उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदो? जी, सभिनि खां पहिरीं खां असां शुक्र अदा कंदासीं। ज़बरदस्त। ऐं ॿिया जेका ज़रूरतमंद आहिनि उन्हनि जी ख़्वाहिशूं पूरियूं कंदासीं, उन्हनि जूं माना जेको बि फैसिलिटियूं आहिनि उहे पूरियूं कंदासीं। सही। जेको ग़रीब माण्हू आहे, जो को बीमार आहे, उन जी माना अमराज़ जी माना दवा वग़ैरह थी उहो पूरियूं कंदासीं। बाक़ी न जेको बचंदा आहिनि पैसा, ॿिया जेका ग़रीब आहिनि उनजी कंहिंजी जॻह टुटियल आहे, कुझु बि आहे, उहो पूरी कंदासीं। महिरबानी साईं, सुठी सोच रखंदड़ साईं खे शाबाश आहे जो हेॾी वॾी माना कुर्बानी ॾे थो 1 करोड़ रही। महिरबानी। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो? हबदार अली। प्यारा हबदार, तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे त उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदो, काॾे कंदो? 1 करोड़ साईं निकिरे त पोइ अॻिते जीअं असांखे जीअं ईंदो त असां हुनखे कुझु ग़रीबनि खे तक़सीम कंदासीं, कुझु पंहिंजे लाइ, कुझु जंहिं वटि न आहे फ़िलहालु त उन्हनि खे ॾींदासीं। फ़िलहालु पंहिंजा जेके मजबूरी उहे बि हल कंदासीं। न इहा पक आहे, तव्हां ॾींदव सही ग़रीबनि खे या मिड़ई ज़बानी था चओ? असांजे जे अची वियो 1 करोड़ त असां 1 करोड़ में कुझु ग़रीबनि खे तक़सीम कया, कुझु पंहिंजे लाइ तक़सीम कंदासीं, कुझु घर जा मामलात आहिनि, ॿियो कुझु। सही आहे। महिरबानी साईं। साईं रोज़गार बि कंदो, ग़रीबनि में बि तक़सीम कंदो, इहा सुठी सोच आहे। महिरबानी साईं। ऐं आॾो भर में बि हिकिड़ो नौजवान वेठो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो अगरि 1 करोड़ रुपयो इनाम निकिरे त उन 1 करोड़ रुपए खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदो, काॾे कंदो?
ग़रीबनि खे ॾींदासीं। 1 करोड़ पूरो ई सॼो? न पाण बि खणंदासीं, इस्तेमालु कंदासीं। सही सही। इस्तेमालु छा कंदव, छा पाण ज़रूरत हूंदी त, मतिलबु कहिड़ी ज़रूरत जेकी थींदी आहे, थींदी बि कहिड़ी आहे? जेकी थी सघे त उहा कंदासीं। मतिलबु कारोबार वधाईंदव, कुझु अहिड़ो आइटम कंदव? कारोबार बि कंदासीं। अच्छा साईं भाऊ जेको थी सघियो उहो ई कंदो ऐं महिरबानी प्यारा, महिरबानी। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो नालो? नज़ाकत हुजण। हा भाउ नज़ाकत, तव्हांजो 1 करोड़ रुपयो इनाम निकितो आहे, ख़ुशि थियणु खपे न तव्हांखे? अच्छा पोइ हुन 1 करोड़ रुपयो छा कंदव? मां जो 1 करोड़ रुपये जो अगरि इनाम निकितो त मां जेके ग़रीब आहिनि उन जा ॿार जेके ग़रीब आहिनि उन जा ॿार नथा पढ़नि, मां उन्हनि खे ॾींदुमि, उन जा ॿारनि खे पढ़ाईंदुमि। ऐं जेको सिंध हुकूमत कमु नथी करे उहो मां कंदुमि। ऐं जेके बि माना ॿार ॻोठनि में वञी उन्हनि ग़रीबनि जे ॿारनि खे ॾींदुमि, उन्हनि खे पैसा ॾींदुमि जीअं उहो उन्हनि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए सघनि। ऐं इन कमु वाह वाह, माना भाऊअ जे ॻाल्हियुनि सां इहो थो लॻे त तालीम सां तमामु घणी दिलचस्पी आहे। तालीम खे ही अहमियत ॾियनि था ऐं जेको ही ॾिसनि था हिन मुआशिरे में त ग़रीब जो ॿारु नथो पढ़ी सघे, सॼो फोकस जेके 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाए तालीम जे हिसाब सां ॻाल्हाए पिया। महिरबानी प्यारा, क़ुर्ब। जी दोस्तो, जीअं तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जवाब ॿुधा, फ़नी बि, मज़ाहिया बि, सीरियस बि, तमामु घणो अॼु हिन व्लॉग में मज़ो आयो। ऐं डेली असां यूट्यूब खे ॾींदा आहियूं कलाक या 2 कलाक ॾींदा आहियूं ऐं हुन 2 कलाकनि में जेको बि असां खां पुॼी सघंदो आहे उहो तव्हां ॾाढो पेश कंदा आहियूं। ऐं नओं असांजो कमु आहे आवाम अंदरि, सो उमेदु त तव्हां हिन व्लॉग खे पसंदि कंदा, हिन खे लाइक कंदा, हिन खे शेयर कंदा। कैमरामैन सारंग कांदड़ो सां गॾु नज़ीर मेमण खे ॾियो इजाज़त। सुभाणे ॿिए टॉपिक सां तव्हां सां मिलंदासीं। जाॾे पेर ताॾे खे।